जी कराची के मुख्तलिफ़ इलाक़न में तहफ़्फ़ुज़ नामूस रिसालत व अज़मत साहबा व अहले बैत मार्च रैलियूं निकितियूं। कराची के कुंज कुट्स में दरिया जियां छोलियूं हणंदे रैलियूं निकितियूं जेके मज़ार कायद ताईं आयूं। उनखां पोइ पैदल तिब्बत सेंटर ते उलमा अहले सुन्नत जो ख़िताब थियो, जंहिंमें तहरीक लब्बाइक पाकिस्तान, पाकिस्तान सुन्नी तहरीक ऐं तमाम सुन्नी जमायतनि तरफ़ां रैलियूं निकितियूं। मुफ्ती आज़म मुफ्ती मुनीबुर रहमान साहब जो चवणु हो त असांजो मुतालिबो आहे त हुकूमत पाकिस्तान खां इहो मुतालिबो कयूं था त फ़िरांस जी गुस्ताखी जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वञे ऐं पाकिस्तान में थियल साहिब रसूल हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे गुस्ताख खे पिणु सज़ा ॾिनी वञे, या त ॿी सूरत में असांजो एहतिजाज जारी रहंदो। ऐं कराची जे कुंड कुड़छ मां तहरीक लब्बाइक पाकिस्तान जे PS मां पिणु रैलियूं निकितियूं। PS 90 24 चौकंदी मां एजाज़ अहमद कादरी, जनाब मोहम्मद अब्दुल रज़ा रिज़वी, अब्दुल वहीद जलबानी, मोहम्मद सिद्दीक़ राजपट जे सरबराही में पिणु रैली निकिती। ताहिर अनमोल जलबानी, पंहिंजी सिंध, कराची। जो रैली के शुरका है वो कैंप से गाड़ी को आगे कर ले। किबला मुस्ताद मोहतरम